पीपल्स पार्टी जा दोस्तों, सचवा जा दोस्तों, शहरियों, अस्सलाम वालेकुम। इन धरणे जो मक़सद जेको आहे साईं, तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त असांजा जेके नवाब साहब आहे, गैरी नवाब साहब, उन्हनि जे मतिलबु यानी साज़िशूं कयूं थी वञनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु उन्हनि जी चार दीवारी ते जेको आहे उहो चढ़ाइयूं कयूं थी वञनि। असां उन लाइ जेको आहे सख़्तु लफ़्ज़नि सां मुज़म्मत था कयूं। ऐं तव्हां जीअं सम्झो था त हीउ एशिया जो वॾे में वॾो नवाब आहे। नवाब गैबी ख़ान, बुरहान ख़ान जेके आहिनि उहे बावक़ार शख़्सियतूं आहिनि। तो असां इन प्लेटफॉर्म तां आला क़यादत के, असां पंहिंजे लीडर के बिलावल भुट्टो ज़रदारी साहब के, चीफ मिनिस्टर साहब के, इन्हनि सभिनीनि खे ऐं आला उहिदेदारनि खे इहा अपील बि कयूं था त साईं फेयर इंक्वायरी कयो, ईअं जेको आहे डिक्टेशन न वठो, ईअं चढ़ाइयूं न कयो। असां हिननि जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था, तो वॾी महिरबानी। ऐं असां अगरि इहो ई सिलसिलो जारी रहियो त असां अञा जेको आहे उहो पंहिंजो एजिटेशन वधाईंदासीं ऐं नवाब साहब सां असां इहो बर्दाश्त कोन कंदासीं। नवाब गैबी सरदार खान चांडो, बुरहान खान चांडो, मुस्तफा करीम चांडो। अञा मां इहो चवां त जेके बि मुखालिफ़ आहिनि नवाब साहब जा, जेके साज़िशूं करे रहिया आहिनि, महिरबानी करे हाणे बंदि कनि ऐं नवाब साहब जे लाइ जेको आहे जेतिरो थी सघे उन लाइ असां सभिनीनि खे जिदोजहद करणी आहे ऐं उनखे उनजो हक़ ॾिनो वञे।